बंदे नाचीज़ शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, चेयरमैन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं सूबाई सीनियर नायब सदर ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान सिंध। अॼु असांजे लाइ इंतहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे जो अॼोके ॾींहं ते असांजो मुल्क वतन अज़ीज़ पाकिस्तान आज़ादी माणी। 1947 जे 14 अगस्त ते असांजे मुल्क आज़ादी माणी ऐं अॼु 14 अगस्त 2021 में असां कदम रखियो आहे। अॼोके ॾींहं ते असां मां हर वतनवासीअ जे हर इमारत, चाहे उहा घर जी हुजे, दुकान जी हुजे, ऑफिस जी हुजे, स्कूल जी हुजे, कंहिं बि निजी या सरकारी ऑफिस ऐं दफ़्तर जी जॻह हुजे, इमारत हुजे, असांजे कारोबारी मर्कज़ जी जॻह हुजे, उन ते पाकिस्तान जो क़ौमी परचम बुलंद थियणु घुरिजे ऐं उहो झूलणु घुरिजे। अॼोके ॾींहं ते नंढा वॾा, पोड़ा पका, ॿार बच्चा सभई ख़ुशियूं मल्हाइनि, मुल्क जा नारा लॻाइनि, मुल्क जा क़ौमी मिली गीत ऐं नग़मा पेश कनि, मुल्क जे अंदरि पाकिस्तान जे यादि में तक़रीबूं मुनक़द थियनि, पाकिस्तान जो ॾियारो शान शौक़त जोश जज़्बे ऐं हुम्मत हौसले प्यार ऐं मोहब्बत सां मल्हायो वञे। अॼोके ॾींहं ते हर तरफ़ पाकिस्तान जो नारो गूंजणु घुरिजे। इहो सभु कुझु थियणु घुरिजे, इन खां को बि इनकार कोन्हे, न इन खे कोई ग़लति चवे थो, पर छा इहो एतिरो काफ़ी आहे? असांजो मुल्क हेतिरनि क़ुर्बानियुनि खां पोइ आज़ादु थियो, उन सां मोहब्बत जो इज़हार करण ताईं, सिर्फ़ु प्रोग्राम करण ताईं काफ़ी आहे, या इन खां वधी करे असांजे मथां पंहिंजे मुल्क जो को हक़ बणिजे थो ॿियो बि? इहे ॾींहं मल्हाइणु, ख़ुशियूं मल्हाइणु, नारा लॻाइणु, मिली नग़मा ॻाइणु, तक़रीबूं मुनक़द करणु, मिठाइयूं विराइणु, सभु कुझु थियणु घुरिजे ऐं थियनि बि पियूं कंहिं न कंहिं हद ताईं। अञा उन में वधीक वाधारो अचणु घुरिजे, उन में ख़ूबसूरतियूं अचणु घुरिजनि, उन में सुठायूं अचणु घुरिजनि, उन में अञा वधीक जेको आहे सो वाधारा थियणु घुरिजनि। पर छा इहो एतिरो काफ़ी आहे, या अञा असांजे मथां पंहिंजे मुल्क वतन अज़ीज़ जो को हक़ बणिजे थो? असां मां जेकॾहिं को शागिर्द जे हैसियत सां आहे, उन जी सुञाणप, तालिब इल्मु आहे, इल्मु पिराईंदड़ शागिर्द आहे, त उन जे मथां कहिड़ियूं ज़िमेवारियूं बणिजनि थियूं? वतन अज़ीज़ सां मोहब्बत जो वर्जाव हू कहिड़ी रीति करे, हू इल्मु पिराइण जे लाइ पाण पतोड़े, हुन जे वालिदैन, हुन जे अबे ऐं अमड़ हुन खे पंहिंजे हिंज खां परे मोकिलियो आहे, ॾुख सूर सही ऐं केतिरा मरहला पास करे हुन जे ख़र्च पठे जो बंदोबस्तु करे हुन खे कंहिं बि वॾे शहर जे कंहिं वॾे तालीमी इदारे ॾांहुं मोकिलियो आहे त असांजो बच्चो इल्मु हासिलु करे तरक़ी माणे असांखे ज़िंदगीअ में वरी उहे इज़तूं ऐं उहे ख़ुशियूं, उहे मान मर्तबा ॾींदो। पर थिए ईअं थो त उन्हनि मां अक्सर बच्चा जॾहिं शहरनि जे ज़िंदगी में अचनि था त इल्मु पिराइण जे बजाए हू पंहिंजूं रातियूं होटलनि ते, मोबाइलनि ते ऐं दुनिया जे ॿियनि फज़ूलियात में सर्फ़ करे छॾनि था। सुबुह जो हू बिस्तर हवाले हुजनि था ऐं हुननि खे इल्म जे हासिलात जा उहे मक़सद ऐं उहे जेके ख़ासि हासिलात जूं ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं कोन थियूं थियनि ऐं हुन जूं इल्मी सलाहियतूं कमज़ोर थियनि थियूं, जंहिंजे करे हू जंहिं बि शोबे में इल्मु हासिलु करे थो, जॾहिं उन शोबे में हुनखे इल्म जे ख़िदमतनि जो मौक़ो मिले थो त हू पंहिंजे उन फ़र्ज़ सां निभाए कोन थो सघे, छो त हुनजी उहा इल्मी लियाक़त ऐं ओञाण जेको आहे उहो उन लेवल जो न आहे हूंदो। पर जेकॾहिं असां मां कंहिंजी हैसियत उस्ताद जी आहे त असां केतिरे क़दुरु उन सां निभायो आहे पंहिंजे मुल्क जे वफ़ा जे ख़ातिर, उन पंहिंजे बचड़नि, पंहिंजे शागिर्दनि खे
केतिरे हद ताईं इल्मु ॾिनो आहे, उन्हनि खे सिखिया ॾिनी आहे, उन्हनि खे ॼाण ॾिनी आहे, उन्हनि खे तरबियत ॾिनी आहे, उन्हनि खे इख़लाक़ी जेको आहे सो ज़िंदगी ॾिनी आहे ऐं उन्हनि जे शऊर सुजागी ऐं ज़हन ते केतिरे क़दुरु महिनत कई आहे, केतिरो असां पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। तालीम ॾियण जे दौरान असां पंहिंजे शागिर्दनि खे कहिड़ी लाइन, कहिड़ी जेका आहे सा वाट ॾिनी आहे, कहिड़ा गस ॾिना आहिनि, कहिड़ा पंध ॾिना आहिनि, कहिड़ा तौर तरीक़ा, कहिड़ियूं सोचूं उन्हनि जे ज़हन ते मुंतक़िल कयूं आहिनि, इहा बि सोचण जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां मां को अहिड़े इल्मु आहे, को अदीब आहे, को स्कॉलर आहे, को लिखंदड़ आहे, शाइर आहे, सुघड़ आहे, लेखक आहे, ॼाणू आहे, हू इल्म जे फैलाव में दिलचस्पी रखंदड़ आहे, पंहिंजे कलम जे वसीले पैगाम पुॼाईंदड़ आहे, त आया उन केतिरो फ़र्ज़ु निभायो आहे। हुन पंहिंजे मुल्क जे तरक़ी, ख़ुशहाली, पंहिंजे मुल्क जे मुहबत जे फैलाव लाइ पंहिंजे कलम खे केतिरो हलायो आहे। जेकॾहिं को जर्नलिस्ट आहे, सहाफ़ी आहे, कलम धणी आहे, हुन कलम जे वसीले केतिरी वफ़ा कई आहे पंहिंजे शोबे सां। ईअं त न आहे हुते हुन इल्म, उन कलम जी लॼ ऐं इज़त बार रखण जे बजाए उनखे ग़लति इस्तेमालु कयो आहे, कंहिंखे ब्लैकमेल करणु, कंहिंखे परेशान करणु, कंहिंजी इज़त खे घटाइणु, कंहिंजे इज़त खे ॾोकड़नि जे ख़ातिर वधाइणु, ईअं त न कयो आहे। इहा सोचण जी ॻाल्हि आहे। या हुन मज़लूमनि जी मदद कई आहे, हीणनि जी हमराही कई आहे, मुआशिरे जे अंदरि थींदड़ ज़ुल्मनि, ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियनि ते पंहिंजो कलम इस्तेमालु कयो आहे। न डर थी करे दिलेर जोदो जवान थी पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे ॿोलीअ सां, पंहिंजे सक़ाफ़त सां सचाई ॾेखारींदे हुन पंहिंजो कलम इस्तेमालु कयो आहे। इहा सोचण जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं उहो दोस्त असांजो ताजिर आहे, तिजारत कंदड़ आहे ऐं वापारी आहे, वणिज वापार हुनजे ज़िंदगी जो शेवो आहे, त हुन केतिरे क़दुरु हुन सां सचाईअ सां निभाईंदे उहा उपत उपाई आहे जंहिंसां असांजे मुल्क खे तरक़ी थिए, ख़ुशहाली थिए। हुन ईमानदारी ॾेखारी आहे, तोर ऐं माप में वाध घाट न कई आहे, खाधे पीते जे शयुनि में का मिलावट न कई आहे जंहिंजे ज़रिए सां बीमारियूं थियूं फैलिजनि। उन जे करे हुन सचाईअ सां वापारु कयो आहे, तिजारत कयो आहे, पंहिंजे मुल्क जे ख़ुशहालीअ लाइ सोचियो आहे। जेकॾहिं उहो हारी आहे त हुन ज़मीन जे आबादीअ में बि अहिड़ियूं शयूं उपायूं आहिनि जंहिंसां मुल्क जे उपत में बि वाधारो अचे ऐं हुनजी पंहिंजी ज़िंदगी बि ख़ुशहाल गुज़रे। जेकॾहिं उहो पोरियत आहे, पोरियो करे थो पियो, त हुन पंहिंजे पोरे में सचाई ॾेखारी आहे। जंहिंजे घर में, जंहिंजे कमकार में हू पोरियो करे थो, उनजी ख़ैरख़्वाही जो जज़्बो रखंदे हुन कमु कयो आहे, त यकीनन हुननि जे लाइ उहा रोज़ी बि हिलाल, उनजे दिलि खे बि सुकून मिलंदो, उनजे ज़िंदगी में बरकतूं ऐं आसानियूं पैदा थींदियूं। पर जेकॾहिं उहो माण्हू मुल्क जो बाशिंदो, जेकॾहिं उहो जेको आहे सो कंहिं सरकारी कुर्सीअ ते वेठल ऑफिसर आहे, त हुन पंहिंजे उन मनसब सां केतिरी सचाई ॾेखारी आहे, हुन ईमानदारी केतिरी ॾेखारी आहे। हुन कॾहिं बि ॾोकड़नि ऐं रिश्वत जे ख़ातिर को नाजाइज़ कमु करण जे बजाए हुन जेको आहे सो पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी कई आहे। ईमानदारीअ सां पंहिंजे वक़्त सां ऑफिस में अचणु ऐं आख़िरी जेको ऑफिस जो वक़्तु आहे उन ताईं उते मौजूदु रहणु, मज़लूमनि हीणनि जी मदद करणु, उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियारणु, इंसाफ़ क़ाइमु करणु ऐं पंहिंजूं ज़िमेवारियूं निभाइणु सचाईअ सां, उन केतिरे क़दुरु उनखे निभायो आहे। इहो आहे असुलु जश्न आज़ादी ऐं इहो आहे पंहिंजे मुल्क सां वफ़ा जो वचन। अहिड़ी तरह सां जेकॾहिं उहो माण्हू जेको आहे असांजे मंझां ई आहे, पर हू हिकु पीउ जे हैसियत सां आहे, त हुन पंहिंजे बचनि जी केतिरी तरबियत कई आहे, उनजे दिलि ऐं दिमाग़ में पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे धरतीअ जे लाइ केतिरी मोहबत भरी आहे, केतिरी उनजी ख़ैरख़्वाही जो जज़्बो पैदा कयो आहे। अहिड़ी तरह सां पाकिस्तान जे हिफ़ाज़त ते मामूर जेका असांजी फ़ौज आहे, उन जे लाइ असां पंहिंजे बचनि जे दिलि में केतिरी मोहबत भरी आहे, केतिरी इज़त भरी आहे, केतिरो उन्हनि जे अहमियत खे उजागर कयो आहे। अहिड़ी तरह सां जेकॾहिं को कंहिं इंतिज़ामी मनसब ते फ़ाइज़ आहे, को पुलिस जे या कंहिं बि इंतिज़ामी शोबे ते हू मामूर आहे, त हुन केतिरे क़दुरु निभायो आहे चोरनि फोरुनि ऐं जेको आहे बदमाशनि खे, दहशतगर्दनि खे कंट्रोल करण में हुन पंहिंजूं केतिरियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। मुल्क खे पुरअमन बनाइण में
ऐं जेको आहे केतिरो हुन निभायो आहे। जेकॾहिं असां मंझां कंहिंजी सुञाणप हिकु आलम जे हैसियत सां आहे, हू आलिम आहे, मौलवी आहे, मुफ़्ती आहे ऐं इल्म जो धणी आहे, दीन जे इल्म सां वाबस्ता आहे, त उन पंहिंजे उन मनसब ते केतिरी सचाई ॾेखारी आहे। हुन जहालत खे मिटाइण में, शऊर ऐं सुजागी आणण में, माण्हुनि खे मुहबे वतन बनाइण में ऐं जेको आहे सो साञा ऐं सुर्त जे अंदरि हुन केतिरो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। माण्हुनि में क़ुर जो हक़ीक़ी इल्मु पहुचाइण जे लाइ हुन केतिरो पाण पतोड़ियो आहे। ईअं त न आहे हुन पंहिंजी सुञाणप कंहिं हिकिड़े फ़िरक़े सां ॻंढे छॾी आहे ऐं हुनजो सॼे ज़िंदगी जो जेको आहे सो टारगेट ऐं हुनजी रिथ जेका आहे, हुनजी जेका पूरी जेका नस्बुल आइन ऐं जेको आहे ज़ोर सॼो इन ॻाल्हि ते आहे त मुंहिंजी मथां ई थिए ॻाल्हि, मुंहिंजे जमात, मुंहिंजे फ़िरक़े, मुंहिंजे तनज़ीम खे वाधारो मिले। पर न, हिकु आलम जे हैसियत सां हुन जश्न आज़ादी जे मौक़े ते पाकिस्तान जे आज़ादी जे ॾींहं ते इहो अज़म वरजायो आहे त मुंहिंजो कमु पाण में मुल्क जे बाशिदनि में सुजागी आणणु आहे, ॿधी पैदा करणु आहे, मोहबत पैदा करणु आहे, नफ़रतूं मिटाए करे मुल्क जे बाशिंदनि में हिकिड़ी मोहबत जी प्रचार करणु आहे। छो त हीअ ज़िंदगी मोहबत करण लाइ अरम पूरी आहे, हिन मां नफ़रत जे लाइ वक़्तु कढण जी का बि गुंजाइश नज़र नथी अचे। त उन पंहिंजे उन मनसब ते रहंदे मोहबत जो फैलाव ऐं पखेड़ कई आहे। इहा शइ ॾिसणी आहे, छो त उनजे उन मनसब ऐं मक़सद जो जेको फ़र्ज़ु बणिजे थो उहो इहो थो बणिजे त हू मुआशिरे मां नफ़रतूं मिटाए। अहिड़ी तरह सां जेकॾहिं हुनजी सुञाणप असां मां कंहिंजी समाजी सुधारक जी आहे त ईअं त न आहे समाज जे सुधारे जे आड़ में पंहिंजा ज़ाती मफ़ाद हासिलु कया हुजनि, पंहिंजा मक़सद हासिलु कया हुजनि, पंहिंजा भबर भरिया हुजनि, पर हुनजी समाजी सुधारक जे फ़र्ज़ जे हैसियत सां अॼोके मुल्क जे आज़ादी जे ॾींहं ते असांजी इहा सोच हुअणु घुरिजे त अलाह साईं असांखे इन लाइक़ु बनायो आहे त असां ग़रीबनि जी मदद कयूं, हीणनि जी मदद कयूं, यतीमनि जी मदद कयूं, बेवाहनि जी मदद कयूं, इल्म जे फैलाव में, कंहिं बीमार जे इलाज में मदद कयूं, कंहिं ग़रीब जे नियाणीअ जे घर आबाद करण में मदद कयूं, जेकॾहिं कंहिंखे अजो न आहे त उनखे घर ॾियारण में मदद कयूं। कंहिंजो घर ड्रही पियो आहे कंहिं सबब जे करे, बाहि या कंहिं हादसे जे करे सड़ी पियो आहे, ख़राबु थी वियो आहे, तबाह थी वियो आहे, त उनखे वापसि उनखे अजो ॾियण में पंहिंजो किरदारु अदा कयूं। जेकॾहिं कंहिंजा बच्चा इल्म खां महरूम आहिनि त उन्हनि खे इल्मु ॾियारण जे लाइ असां पंहिंजा उपा वठूं, पंहिंजे विथ ऐं वसाइर उनजी अहिड़ी मदद कयूं जंहिंसां हुनजा बच्चा इल्म जे ज़ेवर खां आरास्ता थी सघनि। इहो फ़र्ज़ु निभायूं। अहिड़ी तरह सां जेकॾहिं असांजी सुञाणप कंहिं सियासतदान जे हैसियत सां आहे त छा असां सियासत खे कमाई जो ज़रियो बनायो आहे? इलेक्शन जे ॾींहंनि में वॾा वॾा नारा हणी, ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधाए, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाए, वोट वठी असेंबलियुनि में, इदारनि में वञी पंहिंजा ख़ज़ाना भरिया आहिनि, या असां उन्हनि खे फ़र्ज़ु सम्झियो आहे उन्हनि पार्लियामेंट में पाकिस्तान जे कानून जे बालादस्ती जे लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि, ग़रीबनि जे मसाइल खे उजागर कयो आहे, पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि, ग़रीबनि सां ग़रीब थी रहियो आहे, उन्हनि जे ॾुख ऐं सुख जो साथी बणियो आहे, उन्हनि जे मसाइल खे हल करण लाइ पंहिंजे फ्लोर ते, पंहिंजे पार्लियामेंट में, उहा सूबाई हुजे, क़ौमी हुजे, उते माण्हुनि जे हुकूक जी ॻाल्हि कई आहे, हुन पंहिंजा फ़र्ज़ अदा कया आहिनि। ऐं जेका बजट माण्हुनि जे भलाई लाइ हुनखे मिली आहे उहा सॼी जी सॼी हुन माण्हुनि जे मथां सर्फ़ कई आहे, पंहिंजे वोटरनि जो हक़ु अदा कयो आहे, उन्हनि खे जेका इज़त वोट वठण महिल ॾिनी, वोट हासिलु करण खां पोइ अञा उन्हनि खे ॿीणी इज़त ॾिनी आहे, उन्हनि जा दुख दर्द दूरि करण जी कोशिशि कई आहे। इहे सभु हर कुझु असां मिसाल तौरु कुझु तबिक़नि जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। अञा असांजे मुआशिरे में खोड़ अहिड़ा तबिक़ा आहिनि, हुनरमंद आहिनि, हुननि पंहिंजे हुनर सां केतिरी सचाई कई आहे, हुननि जे ज़ुमे जॾहिं का बि ख़िदमत आई आहे त हुननि पंहिंजे हुनर जे सलाहियतनि खे पूरी तरह ईमानदारी सां इस्तेमालु करे माण्हुनि खे को न का जेको आहे सो फ़ाइदे जी कोशिशि ॾियारण जी कोशिशि कई आहे। त ईअं हर माण्हू जेकॾहिं पंहिंजे मनसब ते सचाईअ सां हले, इहो ई 14 अगस्त ते पाकिस्तान जे ॾींहं खे मल्हाइण जो, उन ॾींहं ते अज़म वरजाइण जो, उन ॾींहं जे अंदरि जटादार तरीक़े सां पंहिंजे
पुख़्ते इरादे करण जो ॾींहुं आहे त अचो त अॼु 14 अगस्त 2021 ते पाण सभु गॾिजी मुल्क वासी इहो वतन वरजायूं त असां मां अलाह साईं जंहिंखे जेका हैसियत ॾिनी आहे उहो पंहिंजे हैसियत जे फ़र्ज़ खे ईमानदारीअ सां सचाईअ सां महिनत सां ऐं बिल्कुलु पंहिंजे दिलो जान सां पंहिंजे वतन अज़ीज़ जे मोहबत खे साम्हूं रखंदे पंहिंजे वतन जे तरक़ी ख़ुशहाली बहितरी कामयाबी ऐं इज़त ऐं नामूस जे लाइ पंहिंजे वस ऐं विथाइर पूरियूं कोशिशूं वठंदो। अलाह साईं असांखे इन ॻाल्हि जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। जीअं अॼु असां पंहिंजे वतन सां मोहबत जो इज़हार कयूं था ईअं तां दम ज़िंदगी भर हर इंसान पंहिंजे वतन सां मोहबत जो इज़हार करे ऐं हर उहा विख खणे, हर उहा कोशिश वठे, हर उहा महिनत करे जंहिंसां मुल्क जी बहितरी कामयाबी सलामती इस्तक़ामत हुजे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद।